रोज जिए रोज मुंहिंजो ॿार बि ज़ाया थी वियो। जीअण जो आख़िरी सहारो बि ख़तम थी वियो। हाणे छा बचियो आहे मूं वटि? आख़िर मां कहिड़ो ॾोह कयो आहे जंहिंजी मूंखे सज़ा मिली रही आहे? मां त रस्ते ते पयल हिकु ठिकर जो थांव आहियां, सो बि टुटल। हा, मूंखे सज़ा मिलणु घुरिजे। मूं वॾो ॾोह कयो आहे। मूं माउ, पीउ, भाउ, भेण सभिनी जी इज़त मिटीअ में मिलाई ऐं वञी उन शख़्स जे पोयां पयसि जेको अॼु मूंखे सुञाणे बि कोन थो। ही त आहे अंधेर नगरी, उनजी कारी राति जंहिंमें मुंहिंजो पाछोलो बि नज़र नथो अचे। मां दुनिया खे कीअं ॿुधायां त मां नादर जी ज़ाल आहियां? मुंहिंजी ॻाल्हि ते केरु एतबार कंदो? ख़ुदि नादर बि कोन थो करे। कीअं पंहिंजी गूंगी ज़बान सां दुनिया खे सम्झायां त नादर जे प्यार जे चकर में मुंहिंजे हथां त खून बि थी वियो। भेण फिरे सुल्तान किथे आहे? अदा परू ख़ैर ताए एडो तकड़ो आयो इन तगे जो थियो मथो ख़राब वते तो सॼे ॻोठ वारनि सां मुंह मारियूं कंदो। छो अदा वरी छा थियो? तगे कुछ चयो छा? बाबे साले सां ज़िद कयूं बीठो। चए पियो त हींअर जो हींअर रह सालार खान हंधि हल। जॾहिं मूं चयोमांसि त बाबू ऐं मां ईंदासीं तॾहिं मुड़ियो। मुड़ुस खे रुगो छेड़े जी हुई। ॼणे हिन सालार खान असांजे सॼे ॻोठ जे माण्हुनि जे ज़हन में ज़हर भरे छॾियो आहे। अदा परू ई सालार खान त ज़ालिम आ। हिन सां ई ॻोठ जा मज़लूम माण्हू छा ॻाल्हाईंदा? भेण पिरे हिननि मज़लूम माण्हुनि जो सहारो त असां आहियूं। इन सालार खान सां त असां पुॼी वठंदासीं। उन सालार खान खे सुल्तान ऐं मां अहिड़ो त सबक़ सेखारींदासीं जो सॼी ज़िंदगी यादि कंदो। हाणे उनखे ॻोठ जे मज़लूम माण्हुनि मथां ज़ुल्म करणु थोड़े ॾींदासीं। जेकॾहिं सुल्तान अचे न त उनखे ॿुधाइजांइ त भाउ परू आयो। ठीकु आहे भेण, हला भाई। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।